जी ज़ात मुबारक खां ॿ इल्म जारी थिया आहिनि। ॿ इल्म, हिकु इल्म ज़ुबानी आहे जेको आउं बयानु कयां थो, तव्हां ॿुधो था, इहे किताबी ॻाल्हियूं आहिनि। इहो ज़ुबानी इल्मु आहे। इहो अहिड़ो इल्मु आहे जेको हर आम ॿुधी सघे थो, ख़ासि बि ॿुधी सघे थो। तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां बि ॿुधो था। पर अगरि हिते कोई हिंदू अची वियो, उहो अची करे मस्जिद में वेंदो न, त हीअ ज़ाहिरी जेके बि ॻाल्हियूं आहिनि हदीस जूं या क़ुरान मजीद जूं, इहे उहो हिंदू बि ॿुधी सघे थो। यानी हीअ ज़ाहिरी इल्मु हर आम व ख़ासि जे लाइ आहे, यानी हर माण्हू ॿुधी सघे थो। फ़ाइदो ईमान वारे खे थींदो। बहरहाल हीअ ज़ाहिरी इल्मु हो जेको आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्कतुल मुकर्रमा में फैलाइनि पिया। उन इल्म खे मुसलमान बि ॿुधनि पिया, उन इल्म खे हिंदू ऐं काफ़िर बि ॿुधनि पिया। इहो उहो इल्मु आहे जेको 1.25 लख नबियनि पंहिंजनि उम्मतुनि खे ॿुधायो पे। इल्म ज़ाहिर 1.25 लख नबियनि ॿुधायो। 1.25 लख नबियनि वारी ॻाल्हि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई। अच्छा, 950 साल नूह अलैहिस्सलाम जी तबलीग में 80 मर्द 80 औरतूं मुसलमान थियूं। इन इल्म जी ताक़त जो अंदाज़ो तव्हां लॻायो। पर आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जॾहिं ज़मानो आयो, 40 सालनि खां बाद में तव्हां ई मुंहिंजे आका मदीने वारे साईं ऐलान नबूवत फरमाए। 1.25 लख नबियनि जेको कलमो चयो हो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह, इन कलमे जी आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾिनी। उमिरि मुबारका बाद में 63 साल टोटल ऐं कुझु ॾींहं। 40 सालनि खां बाद में काथो कयो त इहा 23 साल उमिरि आहे ऐं कुझु ॾींहं। 23 सालनि जी उमिरि में अंदाज़ो लॻायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान त ॾिसो, अरबे खरबे मुसलमान पैदा थी विया। राज़ छा हो? ज़ाहिरी इल्म जो काथो तव्हां इहो बि अंदाज़ो लॻायो। हर जुमे ते तव्हां बयानु ॿुधो था, केतिरियूं मस्जिदूं आहिनि, जुमनि ते अहले इल्म हज़रात बयानु कनि था, अल्लाह उनजे रसूल जे दीन जो पैगाम पहुचाइनि था। आया माण्हू ॿुधी हलिया विया, आया विया, आया विया। असर न, इनक़िलाब न। जहिड़े तरीक़े सां गुज़िरियल जुमे ते ख़्याल खणी आयो, अञा मुमकिन आहे उन खां वधीक कंहिं ख़्यालनि में मुब्तला थी वियो हुजे। बाक़ी इस्लाह महाल आहे। ज़ाहिरी इल्म जी इहा ताक़त आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे 2 इल्म अता कया विया। हूअं त जेके उम्मत में हुज़ूर तक़सीम फरमाया, उरफ़ा हज़रात त 3 इल्मनि जी ॻाल्हि कई आहे, उहो जुदा बहस आहे। बल्कि मां हिते जेको तव्हांखे सम्झाइणु चाहियां पियो नुक़्तो उहो ही त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ज़ुबान जे ज़रिए सां इल्मु फैलायो जेको 1.25 लख नबियनि फैलायो। उहो ज़ुबानी इल्मु हो, उहा दावा हुई। अल्लाह अकबर। ॿियो, मुंहिंजे आका मदीने वारे साईं पंहिंजी नज़रुनि सां इल्म बातिन खे फैलायो। इन नज़रुनि जो ई कमाल रखियल हो। सामईन, इन नज़रुनि वारे इल्म खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नूरानी लताइफ़नि ताईं पहुचाइण जे ख़ातिर हीउ समूरो इंतिज़ाम ग़ैबी कयो वियो। 3 ॾींहं 3 रातियूं मुसलसिल सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु के ग़ार में रहायो वियो। ऐं उन ग़ार में आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तवज्जो कंदा रहिया। नज़रुनि जे ज़रिए सां रब्बानी नूर, रब्बानी फैज़ सिद्दीक़ अकबर जे सीने में दाख़िल कंदा रहिया। सामईन, इन इल्म में फ़र्क़ु छा आहे? ज़ुबानी इल्म ऐं इन इल्म में फ़र्क़ु छा आहे? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तवज्जो में, नज़र मुबारका में उहा तासीर रखी वई जो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी जे मथां तवज्जो, पंहिंजी नज़रुनि वारो तवज्जो कंदा हुआ। अल्लाह अकबर, उन जी कैफ़ियत इहा बणिजी वेंदी हुई। ज़मीन ते रही अर्श वारनि जा मंज़र ॾिसंदो हो। अर्श जे फ़रिश्तनि जूं ॻाल्हियूं सहाबी कंदा हुआ। केतिरा ई वाक़िया किताबनि में मौजूदु आहिनि। त सामईन, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असल इन इल्म जो हिस्सो पहुचाइणो हुयो। उहो इल्म जेको आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्कतुल मुकर्रमा में दावा कई, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू, अल्लाह अकबर। इन दावा के सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु बिना कंहिं दलील जे दिल जे हुज़ूर सां क़बूल फरमायो।
अल्लाह अकबर इन दावा खे इन हद ताईं क़बूल कंदे पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजी औलाद क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी विया, लाज़िम बणिजी वियो। आका करीम अलैहिस्सलाम गार जे तरफ़ वठी सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उहा तवज्जो फरमाई, जंहिं तवज्जो में उहा तासीर हुई जो तवज्जो हुज़ूर जी हुई, नज़रूं मुबारका हुज़ूर जूं हुयूं, चहिरो हुज़ूर जो हुयो, पर उन में नूर ऐं जलवो मुंहिंजे करीम रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात जो। इहो हिस्सो गारे सौर खां सिद्दीक़ अकबर खां इहो फैज़ हलियो आहे, हुज़ूर जे सहाबा खां इहो फैज़ हलियो आहे। अल्लाह अकबर, इहो फैज़ हुज़ूर जे अॼु बि उम्मत जे औलिया खे सीननि में मौजूदु आहे। उतां हुज़ूर जी उम्मत सैराब ऐं फैज़याब थींदी रहे थी। सामईन, हज़रत बाक़ी बिल्ला रहमतुल्लाह ताला अलैह ताईं जॾहिं इहो फैज़ आका करीम अलैहिस्सलाम जे ज़रिए सां सहाबा खां थींदो, औलिया खां थींदो, उन्हनि जे मुर्शिद हज़रत सैयदना बाक़ी बिल्ला रहमतुल्लाह अलैह जे जॾहिं सीने में दाख़िल कयो, जॾहिं उन ख़िदमतकार अर्ज़ु कयो त हुज़ूर आउं तव्हां जहिड़ो थियणु चाहियां थो, पाण फरमायूं त इहा मुश्किल ॻाल्हि आहे, आसान का ॻाल्हि चओ। जीअं अर्ज़ु कयूं हुज़ूर बसि आउं दुनिया त हर क़िस्म जी अल्लाह तबारक व तआला मूंखे अता कई आहे, अगरि मूं में कमी आहे त दीन जे मुतालिक़ अल्लाह जी मुहब्बत जे ख़ातिर कमी आहे। ऐं हुज़ूर अवां जंहिंखे जहिड़ी अल्लाह तबारक व तआला जी मुहब्बत, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी मुहब्बत ऐं दीन जो दर्द आहे, अहिड़ी का तवज्जो थिए आउं बि अवां जहिड़ो बणिजी वञा। डिमांड थी। हज़रत बाक़ी बिल्ला रहमतुल्लाह अलैह पहिरियों उनखे सम्झायो, उन जो ज़ौक़ अञा वधी वियो। हज़रत बाक़ी बिल्ला रहमतुल्लाह अलैह उनखे बांह खां वठी उजरे ख़ास में वठी आहे, हुजरे ख़ास में वठी ऐं वञी करे साम्हूं विहारे उहा तवज्जो फरमायनि जेका गारे सौर में हुज़ूर सिद्दीक़ अकबर जे मथां तवज्जो कई। हज़रत बाक़ी बिल्ला रहमतुल्लाह अलैह उन नानवाई जे मथां, पंहिंजे मुरीद जे मथां उहा तवज्जो फरमाई। किताबनि में अचे थो जॾहिं हज़रत बाक़ी बिल्ला रहमतुल्लाह अलैह तवज्जो कंदा रहिया, अनवारो तजल्लियात रब्बानी फुयूज़ो बरक़ात जेके उन्हनि जे सीने में हा, मुरीद जे सीने में ट्रांसफ़र जॾहिं थिया, अल्लाह अकबर, जॾहिं उहो मुरीद ऐं मुर्शिद हुजरे ख़ास खां ॿाहिरि निकिता त ॾिसण वारो सुञाणे न पियो सघे त बाक़ी बिल्ला कहिड़ो आहे ऐं मुरीद नानवाई कहिड़ो आहे। ज़ाहिर ऐं बातिन मुत्तहिद बणिजी वियो, ज़ाहिर ऐं बातिन मुत्तहिद बणिजी वियो। मुर्शिद में फ़ना थी वियो, मुहांडरा बि मटिजी विया त बातिन बि मटिजी वियो। अल्लाह वारनि खे जंहिंखे बातिनी फैज़ हासिल आहे, इहो नज़र वारो, उहे जॾहिं पंहिंजे मुरीद जे मथां तवज्जो कंदा आहिनि न, केतिरा ई माण्हू भुलिजी पवंदा आहिनि, उन्हनि जे मथां भुलिजी पवंदा आहिनि। मुहांडरनि में सीरत ऐं सूरत में पंहिंजे मुर्शिद जहिड़ा लॻण शुरू थी वेंदा आहिनि, माण्हू भुलिजी पवंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे। सामईन, इहो फैज़ मुंहिंजे आका मदीने वारे साईं जो आहे, नज़र जो फ़ैज़ आहे। ज़ाहिरी इल्मु तव्हां ॿुधी हलिया था वञो, पर बातिनी इल्म जो कमाल कोन्हे। बातिनी इल्म जी ख़ैरात जंहिंखे बि अता थी आहे, उहो ॿुधी हलियो कोन वेंदो, ज़रूरु इनक़िलाब ईंदुसि, 5 वक़्त नमाज़ी ऐं तहजुद गुज़ार बणिबो। सामईन, इन जे करे मौलवी हज़रात ख़िताबात ऐं बयानात करे करे उन्हनि जा वार अछा बणिजी वेंदा आहिनि, इस्लाह उम्मत जी न थींदी आहे। छा राज़ आहे? अल्लाह वारनि जी सोहबत में, अल्लाह वारनि जी सोहबत में वॾा वॾा गुनहगार बि तौबा ताइब थी अल्लाह जा वली बणिजी वेंदा आहिनि। नतीजो इहो आहे जो उहे ज़ाहिरी इल्म सां गॾु इहो नज़र वारो नूर रखंदा आहिनि, मुरीदीन ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं ॿुधण वारनि में इनक़िलाब अची वेंदो आहे। इहो सिर्फ़ु ख़ासनि जो हिसो आहे, ख़ासनि खे नसीब थींदो आहे, आम जो हिसो न आहे। आम सम्झी बि न सघंदा आहिनि। इन जे करे जो उन में वजद आहे, कैफ़ियत आहे, तड़प आहे, मस्ती आहे, इहा आम माण्हू जी सम्झ खां मथे आहे। सिद्दीक़ अकबर खे हुज़ूर गारे सौर में वठी वञी करे 3 ॾींहं 3 रातियूं तवज्जो कई। छा राज़ हो? इस्लाम जी शुरूआत थी। ना समझ माण्हू मक्कतुल मुकर्रमा में न मस्ती, न हाल, न कैफ़ियत खे न सम्झी सघनि। हा, सिद्दीक़ अकबर जी जॾहिं कैफ़ियत कब्ज़ बणिजी वई, बाद में हुकुम थियो हाणे हिजरत करे यसरब ऐं मदीने तैयबा वञो। ऐं इहा तवज्जो हुज़ूर किथां सिखी? हुज़ूर मेराज वारी राति, मेराज वारी रात जॾहिं रब जे हुज़ूर में विया, ऐं करीम अलैहिस्सलाम जी हदीस पाक अना मिरतुर रहमान, हुज़ूर फरमाया मां रहमान जो जलवो आहियां, मां रहमान जो आईनो आहियां। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।